दोस्तों ही सेटनि जे हवाले सां रिव्यू एक्सरसाइज 1 यूनिट 1 6 क्लास मैथ्स जो क्वेश्चन नंबर 4 आहे। हेठियां जदवली तरीक़े में सेट लिखो। त हिन में पहिरियों क्वेश्चन आहे ए हिकु सेट आहे 2 खां 10 जे विच वारनि ॿधी अदनि जो सेट। त हाणे उनजो जवाबु थींदो 4 6 8। यानी हाणे असांखे ॿधी जेके अदद लिखणा आहिनि उहे 2 ऐं 10 जे विच वारा लिखणा आहिनि। छो जो करे 2 ऐं 10 जे विच वारनि जी ॻाल्हि थो करे, तंहिंजे करे असां छा लिखंदासीं, माना जे 2 ऐं 10 जे विच वारा जेके ॿधी अदद हूंदा उहे असां लिखणा आहिनि। हाणे 2 ऐं 10 जे विच वारा जेके आहिनि अदद आहिनि 4 6 8। नंबर 2 में आहे बी 1 खां 17 जे सभिनी 21 अददनि जो सेट आहे। ठीकु आहे। हाणे हीउ जेको आहे बी, हाणे इन में 1 खां वठी 17 जे सभिनी 21 अददनि जो सेट आहे। ठीकु आहे। हाणे माना असां लिखंदासीं 1 खां शुरू कंदासीं ऐं 17 ताईं लिखंदासीं। छो जो 1 खां वठी 17 ताईं सभिनी 21 अददनि जो सेट आहे। उनजे करे असां लिखंदासीं 1 खां वठी 17 ताईं। हाणे 1 खां वठी 17 ताईं जेके अदद थींदा उहा कहिड़ा थींदा, 1 3 5 7 डैश डैश 17। माना इन में माना 8 9 10 इहे थी विया, 17 ताईं थी विया। ठीकु। हाणे नंबर 3 आहे सी हिकु सेट आहे 30 खां घटि वारनि अददनि जो जेके 2 सां वंडिजी सघजनि। हाणे उहे इन जो जेको जवाबु थींदो 2 4 6 8 10 12 14 ऐं 28 ताईं। ठीकु आहे। मां हिन में उहे सभु ॿधी अदद लिखंदासीं असां जेके 2 सां डिवाइडेबल हुजनि पर 30 खां घटि हुजनि। ठीकु आहे। 30 ताईं न, माना हिन क्वेश्चन में 30 ताईं नथो चए पर 30 खां घटि वारा थो चए। त 30 खां घटि 28 थींदा आहिनि। 2 खां वठी 28 ताईं इहे सभु 30 खां घटि न, ऐं उहे 2 सां वंडिजी सघजनि था। आई वी आहे डी हिकु सेट आहे शमसी कैलेंडर जो जे महीननि जो जेके अखर जे सां शुरू थियनि था। उहो हाणे जवाबु हिन जो आहे जनवरी जून जुलाई। हाणे जनवरी जून जुलाई जेके आहिनि उहे शमसी कैलेंडर जा महीना जेके जे सां शुरू थियनि था। ठीकु आहे। हाणे हीउ हिकु जे सां शुरू थींदड़ महीननि जो सेट आहे। ठीकु।